Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. मौलाना की बात जहाँ तक मैं समझाऊँ, उन्होंने कहा कि 48 घंटे में भी कुछ हो सकता है। उसने इस सेंस से कहा है, ये नहीं कहा 48 घंटे में हम पेश कर देंगे। नागमार जैसे ही ख़त्म होगा तो फिर वोटर नो कॉन्फिडेंस मूव किया जाएगा। पहले इजलास विजिट किया जाएगा, उसके बाद तहरीक अदम एतमाद पेश की जाएगी। उस दिन से क्लॉक जो है वो चलना शुरू करेगा। यकीन के साथ मैं कह सकता हूँ कि 12 से 13 लोग हैं पीटीआई के और इंडिपेंडेंट जो डावाडोल क्या हो चुके हैं, मगर वो सोच में आ गए कि हमें इमरान की नाकामियों का बोझ अपने कंधे पे नहीं लेना चाहिए। उन लोगों ने पॉलिटिकल फैसला किया है। वज़ीर आज़म खिलाफ बेतमादी रिथ वारे मामले ते हुकूमत ऐं अपोजिशन ॿिन्ही पारां अददी अक्सरियत हुअण जी दावा। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक चयो आहे त बेतमादी रिथ पेश थियण वक़्तु अपोजिशन जा 15 खां वधीक मेंबर्स ग़ाइब थी वेंदा। अपोजिशन जा 12 खां वधीक मेंबर्स असां सां राब्ते में आहिनि। अपोजिशन वज़ीर आज़म खिलाफ बेतमादी रिथ पेश करण वारो शौक़ भली पूरो करे। पीपल्स पार्टी जे MNA ख़ुर्शीद शाह बि वॾी दावा कंदे चयो आहे त PTI जा 12 खां 13 माण्हू सियासी फ़ैसिलो करे चुका आहिनि। बेतमादी रिथ कामयाब थी वेंदी। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो नवाज़ शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो। बेतमादी रिथ पेश करण जी तारीख़ ते मुशावरत। ॿिन्ही अॻवाननि पारां बेतमादी रिथ लाइ मौजूदु नंबर से इत्मीनान जो इज़हार। मौलाना फज़लुर रहमान नवाज़ शरीफ़ खे आसिफ़ ज़रदारी सां थियल मुलाक़ात बाबति बि आगाह कयो। अपोजिशन बेतमादी रिथ पेश करण वारो शौक़ भली पूरो करे, खेनि अंदाज़ो थी वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो रद्द अमल। PTI MNA सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म पारां बेतमादी रिथ जो मुक़ाबिलो करण लाइ होमवर्क मुकमल करण जी दावा। वज़ीर आज़म चयो त नंबर गेम पूरी आहे, असांखे पंहिंजनि मेंबर्स ते भरोसो आहे। अपोजिशन खे ॿीहर शिकस्त ॾींदासीं। PTI जे MNAs वज़ीर आज़म खे साथ जी ख़ातिरी कराई। इमरान ख़ान वटि 3 ॾींहं आहिनि इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो नओं अल्टीमेटम। वज़ीर आज़म खे असेंबलीज़ टोड़े चूंडनि में मुक़ाबिलो करण जो बि चैलेंज। ओकाड़ा ऐं पतोखी में अवामी मार्च खे ख़िताब कंदे बिलावल चयो आहे त कठपुतली मुस्तफ़ी न थियो त इस्लामाबाद ते पार्लियामानी हमिलो कंदासीं। उन खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल चयो हो त बेतमादी रिथ में काफ लीग जो अहम किरदारु आहे। अपोजिशन खे काफ लीग मां फ़ाइदो वठणु घुरिजे। बेतमादी रिथ ते जेतिरा वधीक माण्हू गॾु हूंदा ओतिरो वधीक फ़ाइदो थींदो। एतमाद का बड़ा शोर मचाया जा रहा है। इजलास की रेकोजिशन की दरखास्त भी अभी मसूल नहीं हुई। इजलास की रेकोजिशन की दरखास्त के मसूल होने के 14 दिन के अंदर अंदर स्पीकर ने इजलास बुलाना होता है। दिल्ली दूरस्थ और ये कमोबेश 1 महीने का प्रोसीजर है। 1 महीना ना सही तो 24-26 दिन तो कहीं नहीं गए और इंशाअल्लाह ताला इमरान खान 5 साल पूरे करेंगे और अल्लाह सुब्हाना ताला के हुक्म से हम बेशक ये जो मर्जी तहरीक ले आए, पहले भी इनको असेंबली में शिकस्त हुई है, अब भी शिकस्त होगी। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद अपोजिशन के एस्टेब्लिशमेंट की पैदावार करार ॾेई छॾियो। शेख रशीद चयो आहे त जल्दबाज़ी में अपोजिशन वारनि जा मुंहुं सड़ी वेंदा। ख़ानगी TV सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त पाकिस्तान में केर बि न्यूट्रल न आहे। उनखां अॻु शेख रशीद वीडियो बयान में चयो हो त बेतमादी रिथ पेश करण लाइ अपोजिशन अञा स्पीकर खे दरख़्वास्त बि नाहे ॾिनी। रिथ पेश करण वारे प्रोसीजर में ई 1 महीनो लॻी वेंदो। बिलावल भुट्टो साहब का जो लॉन्ग मार्च है, हम उसको रावलपिंडी में खुशामदीद कहेंगे। हम चाहते हैं कि वो मैच के बाद वहाँ पे पहुँचें, क्योंकि पाकिस्तान में 24 साल के बाद क्रिकेट बहाल हुई है। हम चाहते हैं कि इंटरनेशनली आप सिग्नल इस तरह के ना दें कि जिससे पाकिस्तान में क्रिकेट मुतासर हो। आप क्रिकेट के बाद आ जाएंगे, जितने लोग आपके साथ हैं एक कैबिन में पूरे आ जाएंगे, हम वो कैबिन भी आपको दे देंगे, चाय शाय भी पिला देंगे। ये मौलाना फजलुर रहमान साहब का कल मैं देख रहा था, चेहरा बड़ा उतरा हुआ है। वो शाकर शुजाबादी साहब का बड़ा मशहूर शेर है ना कि तू शाकर आप सियाणा है, साडा चेहरा वेख हालात ना पूछ। अब तो 48 के बाद 72वां घंटा शुरू होने वाला है और नो कॉन्फिडेंस का कहीं अता पता नहीं है। इमरान खान पाकिस्तान के लीडर हैं, इस वक्त मुस्लिम उम्मा के लीडर हैं। एक ऐसी हुकूमत है मुल्क में जिससे
फौज जिसके पीछे खड़ी है, जिसके पीछे पूरा मुल्क खड़ा है। हमारे इत्तेहादियों ने हमें पूरे ताउन का यकीन दिलाया है और वो सारे जो हैं वो भी डट के इमरान खान के साथ खड़े हैं। अपोजिशन जो बेतमादी रिथ वारो ॿार गुम थी वियो आहे। 48 कलाकनि जो चयो वियो, पर 72 कलाक गुज़री विया आहिनि, पर बेतमादी रिथ न आई। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मुख़ालिफ़ धुर ईंदड़ 24 कलाकनि में बेतमादी रिथ आणे इत्तेहादी इमरान ख़ान सां गॾु आहिनि। आसिफ़ ज़रदारी हॉर्स ट्रेडिंग जी मंडी लॻाए छॾी आहे। फज़लुर रहमान, शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि खे मुंहुं लिकाइण जी जाइ न मिलंदी। जहांगीर तरीनी अस्पताल मां घर मुंतक़िल थी वियो आहे। फ़िलहाल पाकिस्तान न पियो अचे। वज़ीर आज़म के अॻूणे तर्जुमान नदीम अफ़ज़ल चंद पारां ॿीहर पीपल्स पार्टी में शमूलियत जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब नदीम अफ़ज़ल चंद जा पीपल्स पार्टी सां मामला तय थी विया आहिनि। नदीम अफ़ज़ल चंद सुभाणे लाहौर में बिलावल सां मुलाक़ात करे शमूलियत जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। नदीम अफ़ज़ल चंद 2018 में पीपल्स पार्टी छॾे तहरीक इंसाफ़ में शामिल थियो हो। इमरान खान तो कराची के लिए एक नया जजीरा डेवलप करना चाह रहे थे और उसमें बेपना इंटरनेशनल इन्वेस्टमेंट तैयार थी। लोग कराची पे इन्वेस्ट करना चाह रहे थे। रुकावट कौन बना? सिंध की हुकूमत। इजाजतनामा दे के विड्रॉ किसने किया? सिंध की हुकूमत ने। तो ये जिम्मेदार कराची के आज हालात जो है उसकी जिम्मेदार PPP जरदारी है। साहब, आप एक तरफ हकूक़ सिंध मार्च की बात करते हैं, दूसरी तरफ सिंध के शराइत के हवाले से जो है वो सिंध हुकूमत का कहना है कि वफाक कब्जा करना चाहता है। जिनकी आवाम समझ किसने कब्जा करना चाह रहे हैं? बंडल आइलैंड। यार खुदा के लिए एक सेकंड, बिल्कुल नहीं करना चाहते। प्रोपेगेंडा है। सिंध के लोगों से झूठ बोलते हैं, फरेब करते हैं, नाटक रचाते हैं। हम लिख के देने को तैयार हैं वो जज़ायर जो है वो सिंध हुकूमत की मलकियत रहेंगे। और काम तो होने दो यार, इन्वेस्टमेंट तो होने दो। कहते हैं ना पंजाबी में, न खेडांगे न खेडण देंगे। ये है इनकी पॉलिसी। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त सिंध जे बेटनि बाबति सिंध जा हुकुमरान सिंधी माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। लिखी ॾियण लाइ तयारु आहियूं त बेट सिंध जा ई रहंदा। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी चयो त इमरान खान कराची जे बेट खे तरक़ी वठाइण जी कोशिश कई त सिंध हुकूमत रंडकूं विधियूं। बेट तरक़ी करे हा त फ़ाइदो कराची जे अवाम खे पहुचे हा। PTI जो लॉन्ग मार्च सुभाणे कराची रवानो थींदो। कराची वासी इमरान खान जी उम्मीदुनि ते पूरो लहंदा। कल जुमे की नमाज में जो पेशावर की जामिया मस्जिद में खूनी वाक़या हुआ, जिसमें 57 अफराद शहीद हुए और 100 से ज़्यादा अफराद ज़ख्मी हुए, उनके तीनों मुल्ज़मों तक KPK की पुलिस और तहकीकाती अदारे जो है उनकी शिनाख्त हो चुकी है और उनकी तह तक पहुंच चुके हैं। आइंदा 1-2 रोज में उन मुल्ज़मों तक पुलिस पहुंच जाएगी, लेकिन उनकी टोटली आइडेंटिफिकेशन हो चुकी है। पेशावर आपघाती हमले में मुलविस 3 दहशतगर्दनि जी सुञाणप थियण जी दावा। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त KP पुलिस ऐं जांच इदारनि जवाबदारनि जो पतो लगाए वरितो आहे। 1-2 ॾींहनि में पकड़जी वेंदा। हमले जा वधीक 6 ज़ख़्मी फौत थियण बाद शहीदनि जो अंग वधी 63 थी वियो। पेशावर जी CTD थाणे ते वाक़े जो केस बि दाख़िल। दिफ़ाई बजट में 1 खरब रुपया घटाया वञनि त मुल्की मईशत बेहतर थी सघे थी। असां वटि 2 पाकिस्तान आहिनि। सियासत ई आवाम जो आवाज़ आहे ऐं सियासत खां सवाइ तरक़ी मुमकिन आहे। मुआशी माहिर कैसर बंगाली जूं KLF में मईशत बाबति सेशन दौरान ॻाल्हियूं। अॻूणे FBR चेयरमैन शबर ज़ेरी चयो आहे त पाकिस्तान में मुआशी पॉलिसी कॾहिं बि नाहे ठही। मुल्क IMF जी पॉलिसीज़ ते ई हले थो। दौलत सां मालामाल पाकिस्तान सिक्योरिटी स्टेट बणियल आहे। इहा कहिड़ी दौलत आहे जेका ज़ाहिर नथी कई वञे। लॉन्ग मार्च दौरान ड्रोन कैमरा लॻण सबबि ज़ख़्मी थियल आसफा भुट्टो ज़रदारी जो पहिरियों बयान अची वियो। आसफा वाक़े बाद ॾुख ऐं मुहबत जो इज़हार कंदड़नि जा थोरा मञीने चयो आहे त डॉक्टर्स, नर्सिस, लोकल पुलिस जी बि थोराइती आहियां, जिन फौरी तौर ते बि इमदाद ॾिनी ऐं गॾु रहिया। आसफा भुट्टो ज़रदारी गुज़िरनी खानेवाल में लॉन्ग मार्च दौरान ड्रोन कैमरा लॻण सबबि ज़ख़्मी थी हुई। छोकिरो मारियो, सभु खां असां 5-8 ॼणा वियासीं। कंहिंखे जेको थियल आहे पुॼा सभिनी खे विकिरो बाबा माण्हू असांखे चया त माण्हू तव्हांजो वेठो आहे, जे तव्हां निकिरो। पर घणो कुझु असांखे ॻाल्हायूं, कुझु थियल आहे न रिकॉर्ड में
पहिरीं तो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे कंहिं ग़रीब जो ॿारु मारिजी वञे हुननि जे घरनि में कोराम थी वियो हूंदो। ऐं इहा ई अपील तव्हांजे साम्हूं मूं पीर मोहम्मद शाह सां बि ॻाल्हाए ऐं फ़ारूक साहब सां बि ॻाल्हायो। मां इहा ई ॻाल्हि रखी आहे त जे इंक्वायरी कयो फ्री एंड फेयर, क़ुर शरीफ़ ते इंक्वायरी कयो। जे असांजो छोकिरो असांजो चांडियो ग़लति आहे ऐं हो धाड़ेल हो चोर हो, असां तव्हां ते एतिराज़ न कंदासीं। पर जे धाड़ेल न हो, चोर न हो, ग़रीब जो ॿारु हो, असां पंहिंजो हिसाब ज़रूरु वठंदासीं, पोइ खणी पुलिस हुजे या केरु। दादू पुलिस असांजो चांडियो न हक़ मारियो आहे त हिसाब वठंदासीं। मुबैना मुक़ाबले में मारियल बशीर उर्फ़ बशू चांडियो ॾोहारी हो त पोइ पुलिस सां गॾु आहियूं। पीपल्स पार्टी MP बुरहान चांडियो जो मुबैना मुक़ाबले में मारियल ॻोठाणे जे तॾे ते ॻाल्हियूं। बशीर चांडियो जे पोयरनि खे इंसाफ़ ऐं साथ जी ख़ातिरी। हिकिड़ी हेट कंपेन शुरू करणु या करेक्टर असिसिनेशन करणु या माण्हुनि खे मचराइणु ऐं माण्हुनि खे इहो बांवर कराइणु त सिर्फ़ु जेको हू चई रहिया आहिनि उहो नेशनलिज़म आहे। दिस इज़ नॉट अ नेशनलिज़म, इनखे फाशिज़म चइबो आहे। इहे फाशिस्ट एलिमेंट्स आहिनि ऐं फाशिस्ट जा टैक्टिक्स इहे ई हूंदा आहिनि। उहे डायलॉग में बिलीव न कंदा आहिनि, उहे डिफेमेशन में बिलीव कंदा आहिनि। मां दावा सां चई सघां थी त उन्हनि मां शायदि को माण्हू हुजे जंहिं किताबु पढ़ियो हुजे। यंग रिसर्चर आहे जंहिंजी इंट्रस्ट रही, हुन पंहिंजे किताब जे हवाले सां बि लिखियो ऐं पंहिंजे रिसर्च जे हवाले सां बि इहो लिखियो त असांखे मुहाजिर आइडेंटिटी जे हवाले सां त तमामु घणी रिसर्च बि नज़र अचे थी, ॿाहिरि बि ऐं अंदरि बि। पर अनफॉर्चुनेटली सिंध जे बारे में का बि अहिड़ी रिसर्च अवेलेबल कान्हे जंहिंसां सिंध जे नेशनलिज़म जे उतार चढ़ाव खे सम्झी सघिजे। इरफाना मल्हा ऐं अमर सिंधु जी क़ौम परस्तनि ते तनक़ीद। कराची लिटरेचर फेस्टिवल में टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इरफाना मल्हा चयो त नफ़रत अंगेज़ मुहिम हलाइणु ऐं रुॻो पाण खे दुरुस्त सम्झणु क़ौम परस्ती न पर फाशिज़म आहे। अमर सिंधु चयो त क़ौम परस्ती बाबति किताब ते तनक़ीद करणु बाबति यकीन सां चवां थी त उन्हनि किताब पढ़ियो ई न हूंदो। SSP Jekabad achieve they no control the criminal activities. This is only one case, and last 6 months the cases have been involved many cases. You can appreciate SSP as a team, because if you count the progress of the SSP, you may see the last night we have recovered 53 kilo of the church. सिंधी ॻाल्हायो बि वरी अंग्रेजी शुरू कयो बाबा दादा तव्हां सिंधी ॻाल्हायो सिंधी न थो चए पूरो वरी अंग्रेजी शुरू कयो सर सर मां चालू त भई हिकिड़ी माफ़ कजो अरे इस्लामाबाद थोड़ी आहे हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधायां ॻाल्हि इहा आहे त सिंधी में ॻाल्हायो जेके बि कम जैकबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एक सहाफ़ी ऐं DSP इंग्लिश जा वण वॼाए छॾिया। ॿिन्ही जी अंग्रेज़ी ॿुधी वापारी अॻवान मुदाख़लत कई। ॻाल्हाइण तव्हांखे सिंधी बि नथी अचे, सवाल कयो था अंग्रेज़ी में। वापारी अॻवान जे दिलचस्प तबसरे ते पुलिस ऑफिसर्स ऐं सहाफ़ियुनि जा टाकरा। रूस ऐं यूक्रेन जा हिक ॿिए मथां आर्ज़ी जंगबंदी जी भञकड़ी जा इल्ज़ाम। यूक्रेन जे शहर मार्पोवोल जे डिप्टी मेयर दावा कई आहे त रूस आर्ज़ी जंगबंदी जी भञकड़ी कंदे शहर ते बमबारी करे रहियो आहे। शहरनि खे बि लॾपलाइण खां रोकियो वियो आहे। रूस जे बचाव वारी वज़ारत जो चवणु आहे त यूक्रेन जे क़ौम परस्तनि शहरनि खे निकिरण खां रोकियो आहे। सिंध जिए सिंधवारा जियन सिंधी टोपी अजरकवारा जियन ये सिंध जिए सिंधवारा जियन सिंधी टोपी अजरकवारा जियन रहे सदा सिंधु जी चोली मारू अड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा। ऐं शाहनवाज़ ॾहाणी जी सिंधी गीत झुंगारण ऐं झूमण वारी वीडियो वायरल। फास्ट बॉलर शाहनवाज़ ॾहाणी क़ौमी टीम सां गॾु इस्लामाबाद रवानगी दौरान गाॾीअ में सिंधी गीत झुंगारींदो नज़र आयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में मलिकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक।